चंपी रिपोर्ट अनवर जान कोस्तानी। कराची सब्जी मंडी वाले इलाके में अफगानी पठाणन हथा मुबैना अगवा थी वेल फंक्शनल लीग जिले ठटे जे अगवान शाहनवाज ब्रोई जो भा मकली वासी सब्जी जो व्यापारी इलियास उर्फ मुन्ना ब्रोई कराची पुलिस की मदद से बाजियाब थी मकली पंहिंजे घर पहुंची वियो है। मकली ते साफ़िन से गलाइंदे बाजियाब थियल इलियास उर्फ मुन्ना ब्रोई जो त खेस सब्जी मंडी कराची में अफगानी पठाणन खेस हथियारन जे ज़ोर ते अगवा करे सब्जी मंडी भरसा संदस ठिकाने ते वठी वनी खेस एक कोठी में बंद करे वटस मौजूद पैसा ऐं मोबाइल फोन खसे खेस सख्त ज़हनी टार्चर ॾेई संदसि वारसन के फोन करायो त इलियास उर्फ मुन्ना ब्रोई असांजे कब्जे में है, असांखे उनजी आज़ादी लाइ पैसा ॾियो त खेस आज़ाद करियो। हिन जो त मूं पंहिंजे भाउ फंक्शनल लीग ज़िले ठटे जे अगवान शाहनवाज ब्रोई के इतला कयो जंहिं फ़ौरन पीर साहब पगारे सां राब्तो करे खेसि समूरी हक़ीक़त ॿुधाई। जंहिं फ़ौरन IG सिंध पुलिस कराची सां राब्तो करे खेसि हिदायत कई त फ़ौरन इलियास उर्फ मुन्ना ब्रोई के आज़ाद करायो वञे। जंहिं बाद कराची पुलिस तहरुक वठी खेसि बाजियाब करायो आहे, जॾहिं त अगवाकार पुलिस जे अचण बाद खेसि छॾे फ़रार थी विया। जंहिं बाद पुलिस खेसि पंहिंजी तहवील में वठी हद जी पुलिस थाणे ते खेसि अगवा कंदड़ अफगानी नज़ीर पठाण ऐं शबीर पठाण ख़िलाफ़ केस दाख़िल करणु दहशतगर्दी ऐं भतो घुरण जे केस में दाख़िल करायो आहे, पर जवाबदार मौक़े तां फ़रार थी विया आहिनि, जिन खे गिरफ़्तार करण जे लाइ कराची पुलिस छापनि जो सिलसिलो जारी करे छॾियो आहे। इलियास उर्फ मुन्ना ब्रोई इंकशाफ़ कंदे चयो त सब्जी मंडी कराची में अफगानी पठाणनि जो राज क़ाइमु आहे, जेके ज़िले ठटे समेत अंदरूनी सिंध मां वेंदड़ समूरनि वापारनि खे बिला जवाज़ तंग करे उन्हनि खे अगवा करे खणी वञण बाद उन्हनि जी आज़ादी लाइ उन्हनि जे वारसनि खां भतो वठी पोइ छॾनि था। अस्सलाम वालेकुम भाईजान, मां छठे जो राइज़ व्यापारी आहियां। सब्जी मंडी सब्जी ख़रीद करे माल वठी आयो, फिर वापसी में मूंखे ॿ ॼणा मोटरसाइकिल सवार अची मूंखे आवाज़ ॾिनो ऐं अॼु उन्हनि मूंखां बाक़ाइदो सुवाल कयो त तूं केरु? मुंहिंजो मां छठे जो गिरोही आहियां, व्यापारी आहियां, होलसेल मुंहिंजो तंबाकू ऐं सब्जी फ्रूट जो दुकानु आहे नंढिड़ो। उन्हनि खणी मूंखे मोटरसाइकिल ते विहारियो कि तव्हांखे सेठ घुराए थो दुकान ते। मोटरसाइकिल ते विहारे डायरेक्ट मूंखे मंडी जे पुठी पासे जंजाल ॻोठ में हुन पासे मूंखे खणी मूंखे विहारे छॾियो। सॼी राति मां हुते इंतज़ारु करे विहारे सुबुह जो फ़ोन मूंखां घुरे छॾियो। पोइ मूं ॿियनि जे नंबर